जहांगीर असां आर्ट्स काउंसिल लाड़काने पारां मज़ामती शायर साईं ज़ख्मी चांडे जी 17वीं सालियानी याद मुनक़िद करे रहिया आहियूं। उन सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद करे रहिया आहियूं। अवां पाण कहाणीकार आहियो, शायरी भी कई आहे। अवां काफ़ी सारा मज़मून भी लिखिया आहिनि। साईं ज़ख्मी चांडे साहब खे अवां हिक लेखक हिक शायर जी हैसियत में कीअं ॾिठो? वॾी महिरबानी रिज़वान। मां बयां थो त इहो 90 जो ॾहाको हुयो। मां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जे वक़्त में मां पाण बि शाइरी कंदो हुउसि शुरू में, त ज़ख्मी साहब खे तमामु वेझे खां मूंखे ॾिसण जो मौक़ो मिलियो, ऐं न सिर्फ़ु मौक़ो मिलियो, उनखे ॿुधण जो बि। ऐं जीअं मूं उनखे पंहिंजे हिकु शाइर जे अंदाज़ में ॾिठो ऐं जीअं मूं उनखे लेखक जे अंदाज़ में ॾिठो, हू वाक़ई हिकिड़ो पंहिंजो हक़ीक़ी माना में उहो अहिड़ो जाखोड़ी किरदारु हुयो जहिड़ो कि हू पंहिंजी शाइरी में असांखे नज़र अचे थो। हिन जो कमाल इहो आहे त हुन सिंधी अदब में हिकिड़े वॾे अरसे खां पोइ जेको असांखे वॾी यूनिट खां पोइ जेके एकाधिका जेका असांखे माठार नज़र आई पई उन में मज़ामत जे हवाले सां, हुन सिंध जे इशूज़ ते, सिंध जे ख़ौफ़ ते ऐं हुन बेरोज़गारीअ ते, सिंधी औरत जे हवाले सां हुन तमामु जेको आहे मज़ामती अंदाज़ में सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते सिंधी जे केस खे हुन तमामु घणो हाईलाइट कयो पंहिंजी शाइरी जे हवाले सां। ऐं इन ॾिस में हुनखे तमामु घणी तकलीफ़ूं बि आई, हुनखे अकूबतूं बि सहिणियूं पयूं, पर हुनजो जेको आहे सो वॾो रोल इहो आहे त हू साबित क़दम रहियो ऐं पंहिंजी हुन जदोजहद सां पंहिंजे अमली तौर ते बि उनखे ॾिठो ऐं हुनखे पंहिंजी शाइरी में बि ॾिठो त हू वाक़ई अहिड़ो मज़ामती शाइर हुयो जहिड़ो असीं हुनखे मज़ामती शाइर चऊं था। ऐं हुनजी शाइरी बि कमाल जी आहे। मूंखे इहो बि एज़ाज़ हासिल थियो त मूं हुनजा 2-4 नज़्म जेके हुया कुझु साल अॻ में जॾहिं मूं मंज़ूर तर्जुमो कया त मूंखां कंहिं दोस्त पुछियो त हेॾी वॾी शाइरी सिंधी में अञा बि थिए थी? असां त सम्झूं था त शेख हयात खां पोइ सिंधीअ में एॾी शाइरी कोन्हे का, पर हिते त तव्हां वटि हर चौथो शाइर जेको आहे शेख हयात जो नेमुल बदल थो लॻे, हुनजे हिकिड़े एस्पेक्ट में लिखे थो। इहा हुनजी शाइरी आहे जे हुनखे हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो मान ऐं मंता ऐं हिकिड़ी जेका असां हुनखे तमामु वॾो दर्जो अदा कयो आहे असांजी सिंधी अदब में बि, सिंधी क़ौम में बि, ॿोलीअ में बि। ऐं वॾी ॻाल्हि त हुन खां हटी करे जॾहिं हुनखे असां हुनजी जेकी शयूं ॾिठियूं या पढ़ियूं त हू पंहिंजे हिकिड़े पढ़ते पहले नंढे इलाइक़े खां ॿाहिरि निकितो ऐं उते बि हुनजो रोल जेको आहे हिकिड़ो रोल मॉडल रहियो। तालीम जे हवाले सां जंहिं कम्यूनिटी ऐं कबीले में हू रहे पियो, हू उतां निकिरी आयो ऐं सिंधी अदब में पंहिंजी पूरी फैमिली जेका आहे हुनजी हिकिड़ो तसलसल आहे। ख़ालिद चांडियो, साजिद चांडियो, हफ़ीज़ सभु उन्हनि पंहिंजी न सिर्फ़ु औलाद जी अहिड़ी परवरिश कई, पर गॾोगॾु हुन सां हुन हर उन हिकिड़े फ़र्द जी अहिड़ी परवरिश कई जंहिं हिकिड़ो बहितरीनु रोल अदा कयो।